जी नाज़र हींअर असां उलरा जागीर ज़ीरो बचा बंद ते बीठा आहियूं। मुसलसल पाणी जी जेका चाड़ खां पोइ हींअर अॼु जेको सखर खां जेको पाणी बीठो आहे उहो 5,30,000 क्यूसिक जेको आहे क्रॉस थी चुको आहे। हींअर जेको असांजे जेके पुठियां जेका गेज आहे उहा 9.4 जेको आहे सो बीठल आहे। हिते पाणी 9 फुट 4 पॉइंट माना हिते पाणी बीठल आहे। उलरा जागीर बचा बंद मुसलसल जेका हफ़्ते खां वठी हिन बचा बंद खे उलरा जागीर 0.00 बराबरि जिन खे मुसलसल जेके ऋणूं पवंदियूं रहियूं तक़रीबन 10 खां 12 ऋणूं हिते पई चुकियूं हुयूं, जिन खे फ़ौरन जेको आपाशी अमलो पाची करे उन्हनि खे जेको मरमत करे हिन वक़्तु अञा ताईं बि कमु जारी आहे। ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कल्ह जेको आहे सो राति गढ़ी पठाण में जेका वॾी ऋण पई हेठि तरे हेठां जेका हिन महिल ताईं उहा आहे, पर हिन वक़्तु ताईं आपाशी अमलो उहा बंदि न करे सघियो आहे। ॻोठाणण ऐं रवासी सख़्तु हिकिड़ो परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जी।